का मीलाद आया, चारों तरफ नूर छाया, आका का मीलाद। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो NTV न्यूज़ चोहड़जमाली। जश्न विलादत रसूल खुदा आकाए दो जहां सरदार अंबिया आमना जे लाल जी विलादत जी ख़ुशी में चोहड़जमाली में मरकज़ी रैली पाकिस्तान सुन्नी तहरीक यूनिट चोहड़जमाली पारां कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हज़ारे आशिक़ान रसूल शिरकत कई। लाजों कादिर शाह दरगाह कोडारो शरीफ, जोंगो जलबाणी गूंगाणी शाहबंदर ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां रैलियुनि जी आमद जारी रही, जेका मरकज़ी रैली में शामिल थी। इहा रैली चरागे नूरानी मस्जिद खां बरामद थी, जेका मदनी चौक ते पई थी। मुख़्तलिफ़ अॻवाननि ख़िताब कयो। मौलवी मंज़ूर अहमद कादरी, से मामूद सिद्दीक़ मेमण, एजाज़ अतारी, मौलवी दीदार हुसैन ओठो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। इन मौक़े ते सिक्योरिटी इंतज़ाम पिणु सख़्तु नज़र आया। उन खां पोइ इहा रैली अल मदीना जामा मस्जिद वटि इख़्तिताम पज़ीर थी, जिते लंगर पिणु तक़सीम कयो वियो। रिपोर्टर असलम आज़ाद, NTV न्यूज़ चोहड़जमाली।